पाकिस्तान आज़ाद जो उनके बारे में सिपरेट मॉडल स्कूल सदाम हुसैन जी रैली कढी ॿारनि जी पाकिस्तान असांजो मुल्क आहे, वॾनि जी अड़िकनि महिनत सां पाकिस्तान जा पुत्र आहे। ईद जो ॾियारो मल्हाए करे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयूं था ऐं पंहिंजे ॿारनि खे हुननि सां गॾाया आहियूं। उन्हनि खे इहो अहसासु ॾियारायूं था कि असां मुल्क जेको आहे मिलियो आहे ऐं इनशाअल्लाह क़यामत काइम रहंदो ऐं असांजी ॾींहुं मिलंदा रहंदा। पाकिस्तान हिकु आज़ाद मुल्क आहे ऐं असां आज़ाद क़ौम जी हैसियत सां रहूं था पिया। असां अॼु 14 अगस्त जे ॾियारे ते पाकिस्तान जे दुश्मननि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त असां अॼु 14 अगस्त जे ॾींहुं हिकु अज़म कयूं था, असां तव्हां सां जंग जो ऐलान कयूं था। उहा जंग हथियारनि सां न हूंदी, उहा जंग कलम जे हथियार सां हूंदी ऐं तालीम जे ज़ेवर सां असां विढ़ंदासीं ऐं असां सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं इनशाअल्लाह असां फतह कंदासीं ऐं पूरी दुनिया खे साबित करे ॾेखारींदासीं कि असां पाकिस्तानी हिकु अज़ीम क़ौम आहियूं। एक ही हुए तो बना था पाकिस्तान, एक ही हुए तो बना था पाकिस्तान, एक ही रहेंगे तो बचेगा पाकिस्तान, एक ही रहेंगे तो बचेगा पाकिस्तान। पाकिस्तान असांखे को तोहफ़े में न मिलियो आहे, पर असीं लख क़ुर्बानियूं ॾेई पाकिस्तान खे आज़ाद थियो। पाकिस्तान खे आज़ाद हासिल कयो आहे। अपनी है एक पहचान, अपना है जिस पे ईमान, सब पाकिस्तानी मिलते हैं तो बनता पाकिस्तान। अपनी है एक पहचान। जश्न आज़ादी के मौके पर एसएसपी उमर तुफैल और एएसपी अयाज हुसैन को जश्न आज़ादी मुबारक। मान जानिब एएसपी गनमैन इमरान सोलंकी। एक दूजे का